जी बारगाह में दुआ पे घुरियो या इलाहल आलमीन अजो के ॾींहं ऐं रात में असां जेका सूरे इखलास पढ़े आहे उन जो सवाब मदीने वारे मीर जेके जे उन उम्मती ऐं उम्मतियानी जे नाम अमाल में दर्ज फरमा जे अजो के ॾींहं रात में सूरे इखलास जे तिलावत कई हुजे। मुझे साईं फरमायो तो जेको मर्द या औरत ॾींहं में हिक मर्तबा सूरे इखलास कुल हु अल्लाहु अहद पढ़े अल्लाह पाक अर्श जे मलाइकन जी इबादत जो सवाब ॾींदो। सहाबा करामन जने बुधो तरे चवण लगा सुभान अल्लाह। छा चवण लगा? सुभान अल्लाह। सहाबा जो सुभान अल्लाह चई तो मुझे महबूब जो रहमती दरिया जोश में अची पान फरमा लगा गुलामो अञा बे ताजुब वारी गाल बुधाया या रसूल अल्लाह इरशाद पान फरमा लगा मां डिठो आ हजरत जिब्रील अमीन जी पेशानी ते लिखला कुल हु अल्लाहु अहद। हजरत मीकाईल अलैहि सलाम जी पेशानी ते लिखला अल्लाहु समद। हजरत इजराइल अलैहि सलाम जी पेशानी ते लिखला लम यलिद व लम यूलद। हजरत इसराइल अलैहि सलातो इसराफील अलैहि सलाम जी पेशानी ते लिखला वलमिया कुल्लहु कुफुवन अहद। ऐ मुझा प्यारा गुलाम जदे भी को तमाम मर्द या औरत ॾींहं या रात में हिक मर्तबा सूरे इखलास पढ़ंदो आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनके चईन वडन मलाइकन जे इबादत जो सवाब ॾींदो आहे। मुझे हबीबा जे सहाबा वरी सुभान अल्लाह चयो त मुझे साईं फरमायो मुझा प्यारा गुलाम मां डिठो आ अबू बकर जी पेशानी ते लिखला कुल हु अल्लाहु अहद। हजरत अमीर उमर जी पेशानी ते लिखला अल्लाहु समद। हजरत उस्मान ज़ुन्नूरैन जी पेशानी ते लिखला लम यलिद व लम यूलद। हजरत अलीउल मुर्तदा शेर खुदा जी पेशानी ते लिखला वलम यकुल लहु कुफुवन अहद। ऐ मुझा प्यारा गुलाम जदे भी को तमाम मर्द या औरत ॾींहं या रात में हिक मर्तबा सूरे इखलास पढ़ंदो आहे अल्लाह पाक उनके मां मुस्तफा जे चईन यारन जे इबादत जो सवाब ॾींदो आहे। यानी वो शख्स जन्नती थी पहुंदो आहे। अल्लाह पाक तव्हां असांखे कुरान जी तालीम नसीब फरमाए कुरान जी तिलावत नसीब फरमाए। मुसलमानो हियो रमजान कुरान जी तिलावत जो महीनो आहे जेको असां खां अलविदा थियण वारो आहे। वरी रब जाने केखे नसीब थिए या न थिए। ऐं हियो रमजान मुझे महबूब फरमायो रमजान दाई भी आहे मुदई भी आहे शाफी भी आहे शफारशी भी आहे ऐं फरियादी भी आहे। जिन रमजान जी इज्जत कई हुंदी हियो रमजान अल्लाह जी बारगाह में वेंदो अर्ज कंदो मुझा मालिक फिलाने पुट फिलाने जे मुझी इज्जत कई रोजा रखिया नमाजों पढ़ियूं तलावतों कयूं कुरान पढ़िया रमजान जो कदर कई मुके इज्जत दिनई मां उन जे हक में शफातो करया शफारश तो करया मालिक कबूल फरमा। मुझे महबूब फरमायो अल्लाह पाक रमजान जी शफारश कबूल फरमाए। रमजान जी ताज़ीमो तकरीमो इबादतो रियाजत करण वारे जो नालो रब जन्नतिन में लिखंदो आहे। पर जिन गफलत में रमजान गुजारियो रोजा कौन रखिया नमाजू कौन पढ़ियो सरे आम खाइंदा गुटको पान खाइंदा रहे न हया न अदब तो उन्हनि जे खिलाफ यो रमजान अल्लाह जी बारगाह में केस दाखिल कर रमजान दाहींदो या अल्लाह हिनन मुझी इज्जत और ताजीम न कई ही अज मां रमजान इन जे खिलाफ तुझी बारगाह में केस तो दाखिल करया। रब करीम तवा असा के रमजान ए कुरान जो अदब नसीब फरमाए। कुरान जो अदब भी लाजमी है। जिन अदब कयो बेड़ा पार थी कुरान पाक जेकर पढ़ियल आयो न तो रोजानो तिलावत करो पढ़ियल ना हो तो जेकर को पढ़ियल आहे घर में उनके चौदा कुरान पढ़ त मां बुधा
कुरान पढ़ त मां बुधा पो इयो कुरान जी मुजा प्यारा करामत मौजज़ो आ अल्लाह जी अता आहे मदीने वारे जो सदको आ जने कुरान पढ़ण वारो पढ़ंदो आ बुधण वारो बुधंदो आहे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात बुधण वारे खे भी पढ़ण वारे जेतरो सवाब दींदो आहे पर जे कुरान पढ़ियल न आयो त सुबह सुबह कुरान खोले कुरान जी ज़ियारत कंदा कुरान जी ज़ियारत करियो जेको कुरान जी ज़ियारत जो आदे होंदो सकरात जा लम्हात ईंदा डरावनी सूरत करे मुंजा प्यारा दोस्तो मलकल मौत ईंदो ऐं मुंजा प्यारा शैतान भी वरगलान जे ला ईंदो उन वक्त में जिन कुरान जी ज़ियारत कई होंदी सुबह सुबह मुंजा प्यारा हियो कुरान सोनी सूरत में बनजे करे उन मरण वारे जे सामू ईंदो वो कुरान जी मोहब्बत जे करे कुरान जी इज्जत जे करे कुरान सा मुंजा प्यारा दोस्त बुजुर्गो अदब सा पेश अचण जे करे अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात उन जो खात्मो बिल खैर फरमाईंदो आहे सैयदना इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह साईं के वफात का बाद के मानो ख्वाब में ॾिठो अर्ज की कि बिला अल्लाह पाक तोसा केड़ो मामलो फरमाए पान फरमाए रब करीम मुखे माफ करे छे साईं केड़े अमल जे करे पान फरमायो हिकड़े दोस्त मुखे दावत कई मां उन जी दावत ते वियोस पो सर्दी जी मौसम हुई असा कचहरी करे मारको करे जरे फारग थियासी मुझे दोस्त मुखे चयो साईं तां जो बिस्तरो हिया तवा आराम करियो मां हला तो पांजे घर दे दोस्त रवानो थियो मां वुजू करे बरका तो नफल पढ़ी जो घर में निहारियो त हिकड़ी घर जे हिकड़े पाटे जे मता कुरान पाक रखियो मां दिल में सोचो त जे घर में कुरान पाक रखियल हुजे मां उन घर में गफलत जी निंड सुमा यो अदब जे खिलाफ है पर जे कुरान के कठी बाहर रखा पो सुमा पर दिल में ख्याल है तो पांजी निंड जे करे अल्लाह जे कुरान के तो बाहर कढी पान फरमायो इन गाल मुके सुमण कोन नो मां सजी रात कुरान पाक जे सामो अदब सा बी रही अदब सा बी रही जदे मां मरे वयस अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात फरमायो ओ अहमद बिन हंबल तो जो नेकियों तो असा जे बारगाह में कबूल आहिन तो जो कुर्बानियों जेके तो दीन खातिर दिनियो आहिन सब कबूल आहिन मंजूर आहिन पर जेका तो के जन्नत मिली आहे यो सदको कुरान जे अदब जो आहे यो सदको कुरान जी अदब जो हां इन जो यो भी मकसद कोने त जे जे घर में कुरान रखियल हो जो तो घर में दाखिली न थी न ये भी ना है यो हिकड़ो तकवा जो आला मकाम मर्तबो हो मकसद ये है कुरान जो घर में होने लाजमी है जे घर में कुरान होंदो आहे वो घर आफात और बलियात का महफूज रहंदो आहे पर हक यो आहे जे कमरे में जे रूम अंदर कुरान होजे उन कमरे में इंसान अदब सा रहे उन कमरे के पाक ऐं साफ रखजे उन कमरे के खुशबू सा मुअत्तर रखजे कुरान जी अदब खातिर कुरान जी ताजीम खातिर त मुजा प्यारा मां जो यकीन आहे मुजो यो ईमान आहे तो कुरान जे अदब जे करे रब्बुल आलमीन बेड़ो पार फरमाई अल्लाह पाक बेड़ो पार फरमाइंदो त ख्वाजा बा यजीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमाइन था त बगदाद शरीफ में एकड़ो शख्स रहंदो हो ॾाढो गुनाहगार बदकार सियाकार शराबी पाड़ो बेजार रिश्तेदार बेजार एकड़े ॾाड़े शराब जे नशे में धुत थी आयो पे त रस्ते ते को कागज जो टुकड़ो ॾिठी जिते लिखियो पियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शराबी हो पर कागज खई प्यारा दोस्तों नजर पया कागज जे मथा खणी चुमी अखिन ते रखिया लुड़का खिन में भरजी आया दिल में चवी पियो यार मां त गुनाहगार आया बदकार आया पर ये पाक इसम मुझे रब करीम जा आहिल खणी घर आयो आहे उनके खुशबू लगाया खुशबू सा मुअत्तर कया गंदगी साफ कई आहे ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो ए मथाई जगह ते रखे छड़िया पान वरी भी वनी नशे में गरक चो आहे रात जो टाइम हजरत ख्वाजा बा यजीद बुस्तामी
रहमतुल्लाह ताला अलैह पंहिंजे इबादत खाने में इबादत करे रहियो आहे त अल्लाह पाक जे तरफां इल्हाम चो आहे, अल्लाह जे तरफां मुंहिंजा प्यारा बिशारत आई आहे। ओ बायजीद बुस्तामी सुबानी फजर जे नमाज पढ़ी वने, बिशर हाफी के मो रब जे तरफां सलाम ॾिजां ऐं चइजां त बिशर हाफी अल्लाह पाक तोसां दोस्तीअ जो ऐलान कयो आहे। अर्ज कई मुंहिंजा मालिक शराबी आ, शराबी माण्हू में हया न होंदी आहे। हाँ, नबी सही फरमाए वाला यशरब शारिब ही न शरिब वहो मोमिन औ कमा काल अलैहि सलातो वसलाम। मुझे साईं फरमाए त शराबी जॾहिं शराब पीअंदो आहे जेस ताईं शराब पेट में होंदी आहे ईमान परे होंदो, बेईमान होंदो। उन नशे दौरान मरी वियो त बेईमान थी करे मरदो आहे। अल्लाह पाक असांजे नए नस्ल खे इन लानत खां महफूज़ फरमाए। अर्ज कई मुंहिंजा मालिक शराबी माण्हू में हया न होंदी आहे। रब करीब फरमायो तव्हां वञो असां उन जी तकदीर तब्दील करे छॾी। फजर नमाज पढ़ी, अल्लाह अकबर। प्यारा दोस्तों बुजुर्गो, हजरत ख्वाजा बायजीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह अज बिशर हाफी जे दरवाजे ते आयो आ। दरवाजो बंद लगो पियो, दर ठुकाया। गुलाम अचे ॾिसे सुभान अल्लाह, वक्त जो गौस, वक्त जो कुतुब, अल्लाह जो कामिल वली हजरत ख्वाजा बायजीद बुस्तामी दर ते बैठो आहे। प्यारा दोस्तों वनी बिशर हाफी के उथारिया। ओ बिशर हाफी ओ अल्लाह जो कामिल वली जंहिंजे ज़ियारत जे लाइ जग जहान सिकंदो आ, वो अल्लाह जो प्यारो वली तुंहिंजे दर हले आयो आहे। अज तोखे ज़ियारत कराण आयो आ। बिशर अज हिन के इज्जत दे, अज हिन जी ताज़ीम कर, अज हिन के हुस्न अखलाक सां पेश अच। मांखे यकीन आ ओ हिन वलीअ जे करे रब तुंहिंजो बेड़ो पार फरमाईंदो। अल्लाह जो वली तुंहिंजे दर हली आयो। अल्लाह जो वली जिते कदम लगाईंदो आहे उते अल्लाह जी रहमत वसंदी आहे। हिते भी हिकिड़ो अल्लाह जो वली आहे, नालो कोन्दा खणो, सवेर ॿुधाई पे चीज़ में आऊं हिते जे खेटनि में आऊं पेर ॾींदो आहियां तॾहिं बरकतूं थींदियूं आहिनि। पोइ जॾहिं वक़्तु ईंदो तॾहिं अव्हांखे ॿुधाईंदासीं वो केरु आहे ऐं केरु पेर ॾींदो आहे। अल्लाह जो वली जिते पेर ॾींदो आहे अल्लाह जी रहमत वसंदी आहे। ओ बिशर हाफी इज्जत दे पुछण लगो केरा, मुंहिंजा प्यारा गुलाम चवण लगो अल्लाह जो कामिल वली हजरत ख्वाजा बायजीद बुस्तामी आयो आहे। ओ बिशर तो मंजर कोन ॾिठो आ, मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आ। जॾहिं साईं जुमे जी नमाज पढ़ाईंदो आहे, पाण जॾहिं नमाज पढ़ी निकिरंदा आहिनि त बगदाद जे बाज़ार में माण्हू कतारनि में बीही वेंदा आहिनि। सिर्फ़ हिकु झलक ॾिसण जे लाइ, सिर्फ हथ मिलाइण जे लाइ, सिर्फ ॻाल्हाइण जे लाइ माण्हू मिड़े गॾु थींदा आहिनि। उहो तुंहिंजे दर हले आयो आहे। मुंहिंजा प्यारा बिशर हाफी जे पेरनि हेठां ज़मीन निकिरी वई। दिल में चवे पियो यार मां त गुनाहगार बदकार, शुक्र गॾियासी सिपरी जान बजी अरे यार, वेठे जिन जे वट में कोड़े छा करार, हाणे धनी कर मधार पाड़ो तिल पिरन खां मुहिंजे मदायन जे कल पिरिया पे कॾहिं न को साथिया के डोरा पा ॾे, हाणे साजन सभोई ढकी दम ढोल ढिलाइयो। प्यारा दोस्तों बिशर हाफी हले करे दरवाजे ते आयो। ॾिसे सुभान अल्लाह, अल्लाह जो कामिल वली हजरत ख्वाजा बायजीद बुस्तामी बैठो आहे। बिशर हाफी पेरल ते किरण जी कोशिश कया। हजरत ख्वाजा बायजीद बुस्तामी बाहां का झले करे सीने सां मिलायो आहे ऐं फरमा लगा बिशर तोखे मुबारक हुजे, अल्लाह पाक तोसां दोस्तीअ जो ऐलान कयो आहे। बिशर रब तोसां दोस्ती जो ऐलान कयो। बिशर हाफी जॾहिं ये ॻाल्हि ॿुधी अखियुनि मां लुड़क वही पिया, नीर वही पिया। मूं केॾी रब सां बग़ावत कई, मूं केॾो रब खे नाराज़ कयो।
पर मुझो करीम रब केडो न करीम आहे, मुझो अल्लाह केडो न मेहरबान आहे। पाए पांध गिचिय में अंगण जे बे अचन अवगुण ऐब कचाइयों ढकण थे ढक जल पो तोड़े लख हो जल तब माफियों दे जल में धरा। मुझा प्यारा अज बिशर हाफी के गाल समझ में न पे अचे, माता गुनाहगार बदकार पर दिल जो दिल में पियो चए त कुर्ब के डाथी वयाही ख्वाब हो न ख्याल हो किया सदे भर में बिहारों तोने फकीरी हाल हो। कुर्ब के डाथी वयाही ख्वाब हो न ख्याल हो किया सदे भर में बिहारों तोने फकीरी हाल हो। अर्ज कन लगो किबला यो केड़ी गाल जो बदलो आ, यो केड़ी गाल जो सलो आहे। पान फरमा लगा ओ बिशर हाफी अल्लाह पाक तो फरमाए तो मुझे नाले के इज्जत दिनी आहे, तो मुझे आयत के इज्जत दिनी आहे। मां रब के हया तो अचे जेको मुझे कुरान जे आयत के इज्जत दे, उन जो नालो मां बदकारन जे लिस्ट में लिखा। कुरान जे अदब जे करे मां रब करीम तुझो नालो गुनाहगारन मां कदे नेकन जे लिस्ट में लिखे छड़ियो आहे। बिशर नालो हुयस। पो जडे ये खबर पई त अल्लाह मुता इन गाल जे करे राजी थियो आहे जो मां कुरान जी एक आयत के इज्जत दिनी आ, उन जी के जो अदब कयो आ। उन खां बाद में बिशर हाफी पेरन में चंपल न पाइंदो, बूट जुती वगैरह कोन पाइंदो, पेरन उघाड़ो हलंदो। मन चंदा साईं गर्मी आ कोसा है पेर जख्मी थी पंदा, चंदा न जे अदब जे करे रब राजी थियो आहे। मता पेर में जुती हुजे, पेर में चंपलो बूट हुजे, वरी के जगह ते मुझो कदम अची वने मता राजी रब वरी मुखा रुसी न वने। हेडा बिशर हाफी पेरन मां जुतियूं कढियूं। बगदाद जे जानवरन के अल्लाह पाक जे तरफ हुक्म आयो को भी जानवर बगदाद जे गलिन में गोबर छेणू वगैरह न दे। पो साईं जे रस्ते ते को भी जानवर गोबर छेणू वगैरह न दींदो। हिकड़े ॾाड़े हिकड़ो धनार माल कायो अचे पियो तो गली में माल जो छेणा पिया दा करे ची अदाज बिशर हाफी वफात करे। तोखे के बुधायो जी मुखे बियो त के कोन बुधायो, पर अज जानवरन बगदाद जी बाजार में गोबर दिनो आहे। जडे का बिशर हलंदो हो जानवर अदब में इते गोबर न दींदा हा, पेशाब न कंदा हा, अल्लाह जे वली जा कदम लगंदा हा। अज जानवरन गोबर दिनो आ, पेशाब कयो आहे। इयो इन गाल जो दलील आहे त बिशर हाफी रहमतुल्लाह अलैह दुनिया छडे वियो आहे। जडे मालूम कयो बिल्कुल इए हो साईं पर्दो फरमा विया हा। बहरहाल मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो, ई अल्लाह जा वली अल्लाह जा कामिल बाना ये भी इयो ही तवा सा के दर्स दींदा हन, दस दींदा तदा रब के जे कदे राजी करनो आहे त अल्लाह जे कुरान जो अदब करियो, अल्लाह जे कुरान जी दामन सा वाबस्ता थी पो। इयो अल्लाह जो कुरान दुनिया में निभाइंदो, कब्र में निभाइंदो, इंशाअल्लाह महशर में भी बेड़ा पार थींदा। पंजे बच्चन के पढ़ायो कुरान, पंजे बच्चन के लाज़िमन कुरान जी तालीम दियो ए इल्म फराइज। गुस्ल किए कजे, वुजू किए कजे, मैयत के गुस्ल किए दिजे, रमजान में रोजा किए रखजन, कदे रोजो टुटंदो आ, केड़ी सूरत में रोजो मकरू थींदो आ, केड़ी सूरत में नमाज टुटंदी आ, नमाज मकरू थींदी आहे। ये सभई चीजूं हर और वालिद जे मथा फर्ज आहे त पंजे वलद के पंजे औलाद के सिखारे, कुरान जी तालीम दे। कुरान पढ़ायो पो लाजमी ना है सब तवा जा बच्चा मौलवी थियन। जेकर सब मौलवी थिंदा तो आऊं साईं गुलाम हैदर केदा वेंदास, तो सब मौलवी बनत कजो। कुरान पढ़ायो के के अल्लाह कंदो इंशाअल्लाह मास्टर थींदो, को इंजीनियर थींदो, को डॉक्टर थींदो, अल्लाह उनन के इज्जत वारा ओहदा दींदो। पर जे कुरान पढ़ियल होंदो ना वफात का बाद में तुझो बच्चो जडे भी कब्र ते इंदो त 4 कुल पढ़ी, यासीन पढ़ी तुझे ला दुआ वठंदो।
पर जे पढ़ियल न हूंदो तो पोइ या त साईं गुलाम हैदर के अर्ज कंदो साईं हलो अब्बा जी कबर ते दुआ घुर, या त ईंदो ई कोन। ऐं बचपन में पंहिंजे बच्चन जी दिल में, पंहिंजे बच्चन जी ज़हन में इस्लामी माहौल बिल्कुल अल इल्मु फी सगरे का नक्श अल हजरे, यो अरबी जो मनकुल आहे। बचपन जी जेका ॻाल्हि हूंदी आहे पत्थर जे मथां नक्श हूंदो आहे। बचपन में ही पंहिंजे बच्चन जे दिलनि में क़ुरान जी मोहब्बत, नबीअ जी मोहब्बत, नबी जी आल जी मोहब्बत दाख़िल करो। मुस्लमानो तव्हां असां ॾिसो पिया